हाणे हिन बीमारी जो नालो आहे मंकी पॉक्स। त अक्सर औकात माण्हू सम्झंदा आहिनि त हीअ शायदि बंदर खां बंदर का थी बीमारी वग़ैरह ट्रांसफर थी थिए, त ईअं न आहे। इन में बंदर जो को किरदारु न आहे। हाणे इन में असां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदासीं त हिन बीमारीअ जो नालो मंकी पॉक्स जो आहे। बुनियादी तौर ते 1958 में सभिनी खां पहिरियां इहा बीमारी डेनमार्क मुल्क जे अंदरि ॿिनि बंदरनि खे थी हुई। ॿिनि बंदरनि खे थी हुई, जंहिंखां पोइ हिन बीमारी जो नालो मंकी पॉक्स थी वियो। ऐं हीअ बीमारी अहिड़ी आहे जॾहिं स्टार्टिंग में थींदी आहे त तव्हांखे बुखार ज़ुकाम नज़ले सां गॾु गॾु तव्हांजे जिस्म ते दाणा थियणु शुरू थींदा आहिनि। चिचक जंहिंखे चइबो, जेका बीमारी हूंदी आहे, अक्सर औकात बॉडी ते दाणा आहिनि ऐं उन्हनि दाणनि जे मथां बाक़ाइदा सूर वारा दाणा, ॻाढ़ा दाणा नज़र ईंदा आहिनि। मतिलबु उहो आमतौर ते ईअं लॻंदो आहे ॼण गर्मीअ जा दाणा आहिनि, लेकिन जेकॾहिं तव्हांखे अहिड़ा को दाणा निकिरनि था पंहिंजे जिस्म ते, त सभिनी खां पहिरियां तव्हां पंहिंजो PCR टेस्ट करायो। उहो PCR टेस्ट जेको अॼु खां पहिरियां कोरोना वायरस जॾहिं फैलियो त तव्हां ॾिठो हूंदो हर जॻह ते इहा इस्तलाह इस्तेमालु पई थिए त यार तोखे नज़लो आहे, तूं PCR टेस्ट कराए। त मंकी पॉक्स जे लाइ बि PCR टेस्ट थींदी आहे। उनखां पोइ उन बीमारी जी तस्दीक थींदी आहे त हे को आम दाणा निकितल आहिनि या हे वाक़ई में जेको आहे चीचक जी बीमारी मंकी पॉक्स सां कन्वर्ट थियण वारी आहे। त उनखां पोइ वरी एहतियाती तदाबीर करण जी ज़रूरत आहे। जीअं ई इहो इंकशाफ या तस्दीक थिए थी तव्हांजे मथां त तव्हांखे मंकी पॉक्स थी वई आहे, उनखां पोइ तव्हां सेम एहतियाती तदाबीर अपनाईंदो जेके तव्हां कोरोना वायरस जे दौरान अपनाईंदा आहियो। यानी कि तव्हांखे पंहिंजे पाण खे आइसोलेट करिणो आहे, तव्हांखे पंहिंजे पाण खे कमरे जे अंदरि बंदि करिणो आहे, पंहिंजो खाधो पीतो अलॻि करिणो आहे, खाधे पीते जा थाम अलॻि करिणा आहिनि, पाणी जो गिलास वग़ैरह, चांहि जेका बि तव्हां पीओ था उहे सभु थाम वग़ैरह तव्हांखे अलॻि करिणा आहिनि। जेकॾहिं को इंसान उन मंकी पॉक्स वारे मरीज़ जो बिस्तर बि इस्तेमालु करे थो या उहो थाम बि इस्तेमालु करे थो, त हे बीमारी एतिरी ख़तरनाक आहे नाज़रीन, हे तव्हांखे उन जे ज़रिए बि पहुची सघे थी, उन जे ज़रिए बि तव्हांखे मिली थी सघे। त WHO पारां इन जी जेको आहे इक़दामात जे मथां कमु कयो वियो आहे। इन जूं वैक्सीन्स ठाहियूं वियूं आहिनि जेके हींअर मौजूदु आहिनि। सिंध जे अंदरि असांजो जेको सिहत खातो आहे, महकमा सिहत आहे, उहो सुठे तरीक़े सां कमु करे रहियो आहे। ऐं ख़ैरपुर में जॾहिं इन्हनि केसिस जी जॾहिं तादाद वधी त उते बाक़ाइदा हॉस्पिटल जे अंदरि आइसोलेटेड सेंटर्स ठाहिया विया आहिनि। इन तरीक़े सां मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि जेके हॉस्पिटल्स मौजूदु आहिनि सरकारी, उन्हनि जे अंदरि आइसोलेशन सेंटर क़ाइमु कया विया आहिनि ताकी जीअं ई को मरीज़ अहिड़ो तस्दीक थिए ऐं हुनजो इंकशाफ थिए, फ़ौरन हुनखे आइसोलेटेड करे ॿियनि माण्हुनि खां बचायो वञे।